टेबल ते एतरी सजी मिट्टी लगे थो त इतां जा बेरा कम जा वडा के टोटरी आहिनि। इन्हनि पैसनि सां ई टेबल मूंखे साफ़ करणी पवंदी। हमरा पैसनि सां टेबल साफ़ करे तो वॾी ॻाल्हि आहे। कुर्सी भी पैसनि सां साफ़ करे वही रहियो आहे, हथ में भी वॾो पैसो अथसि, मूंखे को वॾो अमीर माण्हू लॻे थो। साहब मां तव्हां सां गॾु हिन कुर्सी ते वेही सघां थो, इजाज़त आहे? हाँ बिलेशक छो ना है, कुर्सी आवाम जे लाइ रखी आहे, तूं बिलेशक मूंसां अची वे। साहब एॾो पैसो तव्हां वटि काॾू आयो आहे? रात मां हिकिड़ो नुस्ख़ो आज़मायो आहे जंहिंसां मां करोड़पति थी वियो आहियां। ओ साहब करोड़पति त परे जी ॻाल्हि आहे, मूंखे लखपति करो। पैसे खे पैसो कमाए थो, ज़िमींदार थियण जे लाइ पैसो कम अचे थो। घणा पैसा साहब? 5 लाख रुपया। साहब 5 लाख त कोन्हनि, 5000 चओ त खणी अचां। न 5000 में कम न हलंदो, तूं ज़िमींदारी जा ख्वाब ॾिस। हल मां वञा पट सट करे खणी अचां। 5 लाख रुपया ॾींदे त तोजा जमा थींदा, पोइ हफ़्ते खां पोइ तोखे 10 लाख रुपया यानी के डबल रक़म मिलदी, तूं माला माल थी वेंदे। वञा खणी अचां तो साहब। हा हिते ना ॾिजाई पैसा, मां होॾे हिकु साइड बीहां थो। ठीकु आहे साहब, मां हुते अचां थो। हा हा वञ। आसरो तो मूंखे पको ॾेई वियो आहे, लॻे कोन थो इहो पैसा खणी अचे, शिकिल मां ग़रीब लॻे थो इहो। चां जी चुस्की बि न आयमि, मां चवां थो त ॿिए होटल ते किथे निकिरी वञा, हली पओ। हे पैसा खणी आयो मां, हे ॾिसो। घणा आहिनि? हे 1 हे 2 3 4 हे 5 लाख रुपया पूरा ॾिसो। ठीकु आहे 5 लाख रुपया मिली विया। हा नालो छा थी? नालो साहब अजू आहे। चलो ठीकु आहे, हाणे ईअं समझ तूं ज़िमीदार थी वएं, 8 ॾींहं तोखे 10 लाख रुपया मिलदा। हा साहब इहा एड्रेस त ॾियो, काथे गिणण अचां पैसा? मां तोखे ॿुधायां थो एड्रेस। हा ॿुधा। आई ॻाल्हि समझ में? समझ अची वई साहब, पर साहब मां अमीर त थी वेंदुमि न। तूं दिल जा कर, फिक्र न कर, छो जे पैसे खे पैसो कमाईंदो आहे, 10 लाख रुपया तोखे कैश मिलदी। मां अमीर त थी वेंदुमि न। हा दिल जा कर निभागा, 9 लाख तूं पैसा जमा कराए वियो आहे, घणनि माण्हुनि जमा कराया आहिनि पैसा। मां अमीर त थी वेंदुमि न। हा निभागा हल। हिकु हफ़्ते खां पोइ 10 लाख रुपया मूंखे डबल थी मिलंदा, पर हिते त कोई नज़र ई नथो, काॾे वियण सभ जा सभ। अरे हेॾे हाँ हेॾे वण छा थो ॾिसी? साहब के घुरा मूंखे पैसा वठण आयो मां, पंहिंजे साहब खे सॾु कर। कहिड़ो साहब, कहिड़ा पैसा? हाँ कहिड़ो साहब, कहिड़ा पैसा? साहब खे सॾु कर। थोरे गंजन जी ॻाल्हि करे। ओ इहो गंजो, इहो त मां वठी वियो आहे पैसा, इहो मां वठी वियो 5 लाख रुपया। मूंखे चए मां तोखे 8 ॾींहं 10 लाख रुपया करे ॾींदुमि, हाणे इहो काॾे वियो आहे, सॾु करेसि। अरे निभागा किराए ते रहे पियो। हाँ किराए ते रहे पियो? हा हेॾी तालो मारे सुबुह जो हॾो वियो हो। मां त रुली वियुमि, बर्बाद थी वियुमि। तू त लालच कई न 5 लाख जी, तोखे चूनो लॻी वियो। ओ बोले हाणे पंहिंजी क़िस्मत ते रो। ओ आए को मोमिन अल्लाह जे नाले को रुपयो बर प्या दे बाबा, मां मिस्कीन के आवत फकीर। वाह किस्मत, वाह बो आए फकीर थी विया असां, किस्मत जी ॻाल्हि आहे, ॿियो छा करूं। ओ मुंहिंजा 5 लाख बो। मोगा पैसो थी वियो जाम, हाणे ईअं करां थो कहीं ॿिए हंधि थो वञा, ईअं न जे पराए पुट पकड़नि मूंखे, हितां निकिरां। मां चवां थो त वञा थो दादू, उतां जा माण्हू वॾा सादा आहिनि, उते वञी फराड थो हणां, पर मोगा पैसे में वॾी खुशबू आहे। अरे रुली न वियमि, बर्बाद थी वियमि, मां माण्हुनि खे चतियूं हयमि, माण्हू त मूंखे चती हणी आहे, कंगाल थी वियमि, सॼा पैसा मुंहिंजा विया, मोगे जी मार ख़बर अचार।